हैदराबाद के इलाइक़े कासमाबाद में न्यू टाउन के मेंबरनि की हंगामी गॾिजाणी न्यू उस्मानिया होटल के फर्स्ट फ्लोर ते थी। गॾिजाणी की सदारत निसार अहमद ट्रगो, दीदार हुसैन ट्रगो, लाल मोहम्मद लाखो, राशिद जूनेजो, ज़ुहैब जूनेजो ऐं फरहाद जूनेजो कई। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे हिननि चयो त न्यू टाउन हाउसिंग सोसाइटी के मैनेजमेंट कमेटी के 5 महीना पूरा थियण वारा आहिनि, पर उनकी कारकर्दगी का भी कोन्हे। मैनेजमेंट कमेटी के मेंबरनि जो ग्रुप ठहियलु आहे। कुछ ॾींहंनि खां असां उन ग्रुप वसीले मैनेजमेंट कमेटी खां पुछण जी कोशिशि कई त मेंबरनि जो इजलास नाहे घुरायो वियो, न ई का ऑफिस खोली वई आहे, न कागज़नि जी छंड कई वई आहे। इन खां अलावा स्टाफ जो को भी बंदोबस्त नाहे कयो वियो। हिननि चयो त खां पुछियो वियो त मैनेजमेंट कमेटी वारा सिर्फ़ु 1 साल लाइ आया आहियो, तव्हांजी कारकर्दगी बुरी आहे ऐं कुझु ॿुधाइण लाइ बि तयारु न आहियो। मैनेजमेंट कमेटी को जवाब न ॾिनो ऐं 4 उहिदेदार ग्रुप छॾे विया, जंहिं करे न्यू टाउन के मेंबरनि में मायूसी छायल आहे। हिननि चयो त अॼु इन करे मेंबरनि जी गॾिजाणी कोठाई वई आहे, जंहिंमें इहो चिटनि लफ़्ज़नि में चयो वियो त 40 सालनि खां सोसाइटी वारा रोलडे जो शिकार आहिनि। हींअर कुछ उम्मीद जी किरण नज़र आई त मैनेजमेंट कमेटी ईंदी ऐं बहितर कमु कंदी, पर हुन बि मायूस कयो। मेंबरनि चयो त मैनेजमेंट कमेटी के घुर्जे हा त सोसाइटी जे हक़ लाइ एंटी इंक्रोचमेंट में दाख़िल केस के सिलसिले में पंहिंजो वकील करे हा। उन केस में ॿिए बि कंहिं धुर थियण जी कोशिशि कई आहे ऐं ॿी धुर खां रिकॉर्ड तलब कना ऐं पंहिंजो मौक़ो बि पेश कना, पर मैनेजमेंट कमेटी ईअं बि न कयो। हिननि चयो त इहो बि कमु मेंबरनि कयो। उन्हनि खे शाबाश आहे जो वकील हायर करे कोर्ट में ॿी धुर खे शामिलु करण खे चैलेंज कयो आहे। हिननि चयो त असां मिनिस्टर कोऑपरेटिव सोसाइटी, सेक्रेटरी कोऑपरेटिव सोसाइटी, डिप्टी सेक्रेटरी कोऑपरेटिव सोसाइटी, रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटी ऐं डिप्टी रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटी हैदराबाद के गुज़ारिश कयूं था त हिन कमेटी खे हटाए को ईमानदार एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो वञे, जीअं सोसाइटी जे मेंबरनि जो भलो थी सघे।